पखो में अवामी शिकायतुनि जो एसएसपी कंबर शहजाद कोट नोटिस वठंदे एसएचओ सादिक अब्बासी हटाए छॾियो। समाजी धुरियुनि ऐं शहरनि पारां दौर वॼाए रैली कढी वई। इन ॾिस में एसएसपी कंबर शहजाद कोट सुमेर नूर चन्ना सां ॿ ॾींहं अॻु जेयुआज अॻवान कारी मोहम्मद उस्मान जिस्कम अॻवान मुख्तियार पंवर सुजाग नजवान इताज मुमताज वगण जीएम वगण ऐं एजाज चोलानी मुलाक़ात करे एसएचओ सादिक अब्बासी ख़िलाफ़ शिकायत कई हुई त हू ॾुहारनि जो सथारी हुजण सां गॾु शरीफ़ शहरनि खे तंग करे रिश्वत घुरी रहियो आहे, जंहिं ते एसएसपी कंबर डीएसपी मंज़ूर जोखे जी अॻवानी में इंक्वायरी टीम जोड़ी हुई, जंहिंजी इंक्वायरी में समूरा इल्ज़ाम साबित थियण ते एसएसपी कंबर शहजाद कोट हुकुम जारी कंदे एसएचओ सादिक अब्बासी खे हटाए सईद अहमद जुमाणी खे वगण थाणे जो नओं इंचार्ज मुक़रर करे छॾियो आहे। होॾां अहिड़ी ख़ुशी में समाजी धुरियुनि शहरनि तरफ़ां दोहर शहरनाइनि सां शानदार रैली कढी मिठाई विराई हुई। हिन मौक़े ते शहरी एक्शन कमेटी जे अॻवान कामरेड मुख्तियार पंवर हुसैन मोगेरी बहरान मुमताज वगण जेयुआ अॻवान कारी मोहम्मद उस्मान मोगेरी एजाज अली चोलानी एजाज वगण ऐं ॿियनि एसएसपी कंबर शहजाद कोट डॉक्टर सुमीर नूर चन्ना ऐं तक जे एमपी नवाबजादा बुरहान खान चांडियो जा थोरा मञा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk